रागी मुझो रूह तो गाए सारा सुर हवा में आए। शिकारपुर जो शहर हिकिड़ो एॾो शानदार शहर, शानदार मादी रखंदड़ ऐं तारीख़ साफ़ शख़्सियतुनि जो शहर, जिते शहीद अला भाई सुमरे जहिड़ा सियासतदान ऐं क़ौम जा घण घोड़ा, आगा सलीम, ऐं उते वरी बदवी ख़ानदान जूं वरी ख़िदमतूं आहिनि। ऐं बदवी ख़ानदान में तव्हां ॾिसंदो त हाजी इमाम बख्श खादिम पंहिंजे दौर जो हिकिड़ो वॾो शाइर थी गुज़रियो, उनजो फर्ज़ंद लुत्फ़ुल्लाह बदवी। ऐं इहा साॻी हिकिड़ो ख़ानदान आहे जंहिंजूं ॿ शाख़ूं अलॻि अलॻि थी वियूं आहिनि। ऐं हिकिड़ी फ़क़ीर ग़ुलाम अली मसरूर, ऐं फ़क़ीर ग़ुलाम अली मसरूर खां पोइ साईं बेदिल साईं, ऐं होॾे एहसानुल्लाह बदवी, साईं ग़ुलाम मोहम्मद बदवी, इन्हनि जो वॾो हिकिड़ो कंट्रीब्यूशन आहे, इल्मी अदबी घराणो आहे। ऐं बेदिल साईं बि बुनियादी तरह, छाकाणि त उनजो राग वारो पासो जेको रागी वारो आहे, सूफ़ी वारो आहे, कॾहिं कॾहिं इन शख़्सियतुनि सां इंसाफ़ न थी सघंदो आहे, उनजो उहे कुझु पासा उन्हनि मथां हावी थी वेंदा आहिनि। मिसाल काफ़ी अहिड़ा राइटर आहिनि, रसूल बेशपली जो साहिबु राइटर आहे तमामु, पर हुनजी सियासत वारो पासो हुन ते हावी आहे। अब्दुल्ला जारी सर बि वॾा अदीब आहिनि, पर अदब जो हिसो हुनजो घटि काउंट थींदो आहे। त टोक कंदो हुन सां इंसाफ़ न कयो आहे। हुनजे एॾो वॾो नाविल निगार, कहाणीकार, तहक़ीक़ में वॾो कमु कंट्रीब्यूशन आहे। ऐं ख़ासि तौर ते जेको हुननि वालिद साहिब जे बारे में जेका तहक़ीक़ कई आहे, मसूर फ़क़ीर जे कलाम ते जेका हुन रिसर्च कई आहे, हुनजो सिंधी कलाम, फ़ारसी, उर्दू, हिंदी ऐं मुख़्तलिफ़ सिराइकी, त उहा जेका तहक़ीक़ आहे मां सम्झां थो PhD खां घटि न आहे। ऐं बेदिल साईं सिंधीअ में इन करे कई दफ़ो अॻिते उस्तादु हूंदो, लेक्चरार, ख़्वाहिश हुनजी आई त उहो अॻिते हली कंहिं यूनिवर्सिटी में उस्तादु थिए ऐं PhD करे, त उहा ख़्वाहिश हुनजी पूरी न थी। हाणे राणी नाविल हुनजे कंट्रीब्यूशन में आहे, आई लव यू ऐं चाह तुंहिंजे टिवाटे ते, ऐं उनखां सवाइ भोगना जो सफ़र, ऐं हिकिड़ा कहाणियूं बि तमामु लिखियूं, उन कहाणियुनि जो मजमू आहे, मकाला, तहक़ीक़ी, मुहाग, तव्हां उहो ॾिसंदो त एॾो वॾो कंट्रीब्यूशन आहे। ऐं इवन MA जेको मोनोग्राफ साईं बेदिल लिखियो आहे, शिकारपुर जी लाइब्रेरी जो कैटलॉग, उहो वॾो कमु आहे। त शिकारपुर में जेके मौजूदु लाइब्रेरियुनि में जेके किताब पिया आहिनि, उनजो सॼो कैटलॉग हुननि वॾी महिनत सां जॾहिं MA सिंधीअ जो मोनोग्राफ तो पेश कयो आहे, उहो सॼो कैटलॉग हुननि जो जेका बिब्लियोग्राफी छपी सिंधालय जी, हुन सॼे में शामिल आहे। त हिकिड़े लेखक जो रूप, हिकिड़ो नाविल निगार, हिकिड़ो कहाणीकार, ऐं नंढपण खां वठी तव्हां ॾिसंदो त ॿारनि जी ॿारी इबरत मैगज़ीन खां वठी हिते शिकारपुर में जेके महल पब्लिकेशन जा सिलसिला, उन्हनि में न सिर्फ़ु अदब लिखियो अथऊं, पर ख़ासि तौर ते नौजवान जी शाइरी खे ॻाल्हाइणु, नवनि फ़नकारनि खे हिमथाइणु। ऐं असां उन ज़माने में अयाज़ गुल, मां तमामु नंढा नौजवान शाइर हुआसीं, नई टही जा 73 में असांजा गीत बेदिल सां रिकॉर्ड कराया, सुठनि फ़नकारनि जे आवाज़ में। ऐं त इहो हिकिड़ो वॾो कंट्रीब्यूशन आहे, अदब खे प्रोमोट करणु, आर्ट खे प्रोमोट करणु, ऐं हिकु हिदायतकार, हिकु रागी, हिकु कलमकार, ऐं रागी बि उहो मुनफ़रद, छाकाणि त ॻाइण वारा त सभई आहिनि। जीअं अयाज़ ॿुधायो त हुन क़ौमी गीतनि जी नए अंदाज़ सां ॻाल्हियो। पहिरियों दफ़ो मार्च 1974 में, 4 मार्च 1974 सखर में मूं बेदिल साईं खे ॿुधो, ऐं रवायती जेको शिकारपुरी लिबास, भर्त भरियल चोलो ऐं सिंधी टोपी, ऐं महफ़िल खे जेको जुमायो, हिकिड़ो नओं अंदाज़ क़ौमी गीतनि खे शेख याद जी मौजूदगी में जेको साईं ॻायो, मां सम्झां थो उहो इन्फ़रादत आहे, इहा इन्फ़रादत आहे हुनखे राग जी। त क़ौमी गीतनि खे शेख याद जे, मां चवंदा सिंध जो रागी चवां या शेख याद जो रागी जीअं याद चयो, त इन में को वधाउ न आहे। ऐं शेख याद जो रागी शेख याद ख़ुदि हुनखे पसंदि कंदो हुयो। ऐं फ़क़ीर ग़ुलाम अली मसरूर हेॾी वॾी शख़्सियत, जंहिंजे लाइ शेख याद लिखियो त फ़क़ीर ग़ुलाम अली मसरूर जॾहिं सितार वॼाईंदो हुयो ऐं पंहिंजा भूरा हथ जॾहिं तारुनि ते रखंदो हो, त ईअं लॻंदो हो त राबेल जा गुल ॼण तारुनि मां फुटी पिया आहिनि। वॾी वॾी शख़्सियत आहे। त उनजो फर्ज़ंद साईं बेदिल, ॻाल्हियूं घणियूं आहिनि बेदिल ते, घणो कुझु ॻाल्हाए सघे थो। जॾहिं का शाम मल्हाए बेदिल सां, ऐं हिकिड़ी मोरे में शाम मल्हाई वई, पोइ बेदिल सां 1999 में मां हुते पेपर पढ़ियो हुयो बेदिल साईं ते। त ॻाए वरी कुझु ॻाए बांवरा, शेख याद बेदिल जे लाइ लिखियो हुयो, ॻाए वरी कुझु ॻाए बांवरा, अमृत रस छुलकाए बांवरा, सिज टुॾी ॾे हुन खां अॻु में रंग नवां बरसाए बांवरा, पोयां पल पुकारूं आहिनि तिन खां कीन लवाए बांवरा, ॻाए वरी कुझु ॻाए बांवरा, अमृत रस छुलकाए बांवरा, ॻाए वरी कुझु ॻाए बांवरा। बेदिल साईं।